ॾुखियो सफ़र कान्हे कराची में पहुचंदा मुझे इन क़ौमी काफ़िले जा पांचेड़ा तव्हांखे मुबारक हुजे त तव्हां कराची जे अची कराची जे मुक़ामी माण्हुनि खे हिकिड़ी आदत ऐं ज़िंदारी ॾिनी ऐं कराची जो मुक़ामी माण्हू तव्हांजे इन कदम खे लबेक करे थो तव्हांखे ख़ुशि आमदीद करे थो ऐं तव्हां सां इन ॻाल्हि जो वचन करे थो त जॾहिं बि सिंध जे ख़िलाफ़ को साज़िश थी या सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ ही दारिया ही लुटेरा जेको सिंध जी धरती ते ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि जो अधु कयो आहे जंहिं सिंध ते काबिज़ थी रहिया आहे ही कराची जो मुक़ामी माण्हू तव्हां सां वचन करे थो त तव्हां सां मिली असां सिंध जे हिकिड़े इंच जो काबिज़ कंदासीं ऐं असां आख़िर में तव्हांखे वरी बि सॼी बिरादरी कच्ची बिरादरी जी तरफ़ां तव्हांखे यकीन था ॾियारियूं इन क़ौमी काफ़िले इन कच्ची बिरादरी तव्हां सां गॾु ऐं इनशाअल्लाह सिंध जे लाइ जेको बि थींदड़ ज़ुल्म ऐं ज़्यादतीअ जे ख़िलाफ़ जेके बि असांजा सिंधी अॻवान कंहिं बि क़िस्म जो को किरदारु अदा कंदा त उनमें कच्ची बिरादरी अवल दस्ते जो किरदारु अदा कंदी। महिरबानी।